मुल्क पाकिस्तान जंहिंमें हज़ारें यूनिवर्सिटीज़, हज़ारें इदारा कॉलेजिस इंस्टिट्यूट्स, वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटीज़ जिन जी एराज़ी एकड़नि में आहे, यूनिवर्सिटीज़ जिन में हज़ारें स्टाफ एम्प्लॉयड आहे, यूनिवर्सिटीज़ जिन में 30, 40, 60, 70 डिपार्टमेंट्स आहिनि। इहे यूनिवर्सिटीज़ ऐं इहे यूनिवर्सिटीज़ पुराणी यूनिवर्सिटीज़ आहिनि। पाकिस्तान ठहण खां वठी करे न हुजनि त 30-40 साल पुराणी त हूंदियूं ई हूंदियूं। उहे यूनिवर्सिटीज़ जिन में झूना प्रोफेसर वॾियूं वॾियूं PhDs करे थ्योरीज़ ऐं डेज़र्टेशन सबमिट करे वॾा वॾियूं मराहतूं हासिल करे चुका आहिनि ऐं करे रहिया आहिनि। इहे यूनिवर्सिटीज़ दुनिया जी टॉप 100 रैंकिंग्स में त छा 200 में त छा टॉप 500 में बि न आहिनि। ऐं उन खां पोइ मां थकिजी पियुसि छो त उन खां पोइ ॾिसणु बेवकूफ़ी हुई। पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ दुनिया जे कंहिं लेखे में न आहिनि। अहिड़ियुनि यूनिवर्सिटीज़ जो कहिड़ो फ़ाइदो, एॾे वॾे इंफ्रास्ट्रक्चर जो कहिड़ो फ़ाइदो ऐं इन बजट जो कहिड़ो फ़ाइदो जेको इन्हनि यूनिवर्सिटीज़ खे मिले थो ऐं उनजो रिज़ल्ट कुझु बि न आहे। मां पाकिस्तान जी यूनिवर्सिटी में बि पढ़ियो आहियां, मां लंडन जी यूनिवर्सिटी में बि पढ़ियो आहियां। काफ़ी माण्हू चवंदा त तव्हांजो कंपैरिज़न ग़लति आहे, पर यकीन कयो उहे शयूं आहिनि जेके पढ़णियूं आहिनि। मां हिकिड़ी फील्ड पढ़ियो आहियां, उन जी फील्ड जी बैचलर्स मूं पाकिस्तान में कई आहे, उन जी मास्टर्स मूं लंडन जी यूनिवर्सिटी मां कई आहे। उन यूनिवर्सिटी जे पढ़ाइण जो तरीक़ो ई मुख़्तलिफ़ आहे, दौरे हाज़िर जे तक़ाज़नि जे मुताबिक़ आहे। असां जेको पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ में जंहिं तरीक़े सां पढ़ूं था, जंहिं तरीक़े सां रिसर्च कयूं था, उहा इनवैलिड आहे। मां चवंदुसि त उहा कंहिं कम जी न आहे, उन मां असां सिखूं कुझु नथा। असां उन्हनि यूनिवर्सिटीज़ में वेही करे हिकिड़ो ट्रेंड फॉलो कयूं था ऐं उन ट्रेंड जे ज़रिए पंहिंजूं सबमिशन्स जमा कराए ऐं यूनिवर्सिटी पास करे ग्रेजुएट थी वञूं था। हा, इहो प्रॉब्लम ज़रूरु आहे त शागिर्द यूनिवर्सिटीज़ में पढ़नि ई न करे था त जीअं उन्हनि खे सुठी नौकरी मिले। यूनिवर्सिटी जो डिप्लोमा या सर्टिफिकेट या अवॉर्ड जेको बि मिलंदो उन जे बेसिस ते असांजी नौकरी डिसाइड थींदी। पर उन लाइ बि भले प्रोफेशनली पाण खे डेवलप त करिणो ई पवंदो न, त छो न असां यूनिवर्सिटीज़ खां ई स्टार्ट कयूं। असांजी स्कूल एजुकेशन जो हाल बि पूरो आहे। चलो थी सघे थो ॿार नंढा हूंदा आहिनि ऐं ज़रूरी न आहे त ग्रेड्स सां डिफाइन करे सघिजे कंहिंजी पर्सनैलिटी खे, कंहिंजे टैलेंट खे, कंहिंजे दिमाग़ खे, कंहिंजे इंटेलेक्ट खे। पर यूनिवर्सिटीज़ में अची करे ॿारनि जो लेवल एतिरो असांखे पुॼाइणु घुरिजे जो उहे ॿार दुनिया में किथे बि वञी करे पंहिंजो लोह मञाए सघनि। असांजी यूनिवर्सिटीज़ पोइते आहिनि। असांजी यूनिवर्सिटीज़ में उन खां अलावा मां सिंध जी यूनिवर्सिटीज़ ताईं वियुसि त तव्हां ॾिसो त असांजी सिंध जी यूनिवर्सिटीज़ में सरेआम जेके हरकतूं थियनि थियूं उहे अनएक्सेप्टेबल आहिनि। कंहिं बि तालीमी इदारे में या दुनिया जी कंहिं बि सोसाइटी, कंहिं घिटी पाड़े में बि न थियणु घुरिजनि, पर यूनिवर्सिटीज़ में त सवाल ई पैदा न थियणु घुरिजे। यूनिवर्सिटीज़ में पुलिस बीठी आहे, रेंजर्स बीठी आहे, हालात ख़राब थी वञनि था। यूनिवर्सिटीज़ में नशा थियनि था। इहे इलाही डिफरेंट पॉइंट्स आहिनि जेके यूनिवर्सिटीज़ खे जेको आहे सो फेस करणा पवनि था। पर इन द क्लासरूम असाइनमेंट्स, सबमिशन्स, प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स, रिसर्च, उहे सभु ऑथेंटिक हुजणु घुरिजनि। ऐं पंहिंजो नालो मथे करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त पंहिंजो पाण खे यूनिवर्सिटीज़ खे डेवलप करिणो पवंदो, अकेडमिकली, प्रोफेशनली ऐं एथिकली। दुआ आहे त असांजी यूनिवर्सिटीज़ पॉज़िटिव अप्रोच रखी करे ऐं पाण खे डेवलप कनि।